सोचो समझो गौर सां सारा मुस्लमान, सोचो समझो गौर सां सारा मुस्लमान। वारिस हिकिड़ो आ ख़ुदा अहिड़ो रखो ईमान। छो त ख़ुदा ख़ुदि थो चवे खोले ॾिसो क़ुरान। हिकु वारिस मां मख़लूक जो अहिड़ो आ ऐलान। ॻाल्हि इन्हीअ ते जो न ॾींदो माण्हू आहे ध्यान। सो आ ख़ुदा ऐं क़ुरान जो बिल्कुलु ना फरमान। हज़रत अली या कंहिं वलीअ जो पंहिंजे जाइ आहे शान, लेकिन तिन खे वारिस सम्झण वारो आ नादान। छो त क़ुरानी आयत जो सोथो मुनकिर थिए इंसान। पंहिंजो अक़ीदो ठीक कयो धारे सम्झ जुवान। शेर में सच बयान करे कादिर दाद पयो दोस्तो। अल्लाह वारिस आ, अल्लाह वारिस आ, ईमान रखो सारा। अल्लाह वारिस आ, ईमान रखो सारा। अल्लाह वारिस आ, न को पीर वली वारिस, ना सोहणो अली वारिस। न को पीर वली वारिस, ना सोहणो अली वारिस। सचो ॻाल्हि ॿुधो प्यारा, अल्लाह वारिस आ, ईमान रखो सारा। अल्लाह वारिस आ, ईमान रखो सारा। न को पीर वली वारिस, ना सोहणो अली वारिस। सचो ॻाल्हि ॿुधो प्यारा, अल्लाह वारिस आ। क़ुरान में रब थो चए रुगो वारिस मां आहियां। क़ुरान में रब थो चए रुगो वारिस मां आहियां। क़ुरान में आहे लिखल जा ॻाल्हि थो सम्झायां। क़ुरान में आहे लिखल जा ॻाल्हि थो सम्झायां। ॿिया रस्ता ज़लालत जा, ॿिया रस्ता ज़लालत जा, सभु तर्क कयो सारा। अल्लाह वारिस आ, ईमान रखो सारा। अल्लाह वारिस आ, ईमान रखो सारा। न को पीर वली वारिस, ना सोहणो अली वारिस। सचो ॻाल्हि ॿुधो प्यारा, अल्लाह वारिस आ, ईमान रखो प्यारा। अल्लाह वारिस आ, जो दाह न ॿुधंदो आ, जो सार न लहंदो आ। जो दाह न ॿुधंदो आ, जो सार न लहंदो आ। वारिस पो चवण उनखे कीअं आख़िर ठहंदो आ। वारिस पो चवण उनखे कीअं आख़िर ठहंदो आ। ॾियो सारा छॾे अहिड़ा, ॾियो सारा छॾे अहिड़ा। वारिस न को पीर वली वारिस, ना सोहणो अली वारिस। सचो ॻाल्हि ॿुधो प्यारा, अल्लाह वारिस आ, ईमान रखो सारा। अल्लाह वारिस आ, जो रिज़्क़ रसाए थो ऐं दुआऊं अघाए थो। जो रिज़्क़ रसाए थो ऐं दुआऊं अघाए थो। फरियाद ॿुधी गमड़ा सुखड़नि में मिटाए थो। फरियाद ॿुधी गमड़ा सुखड़नि में मिटाए थो। उहो हिकिड़ो ख़ुदा वारिस, उहो हिकिड़ो ख़ुदा वारिस। तौहीदी हणो नारा, अल्लाह वारिस आ, ईमान रखो सारा। अल्लाह वारिस आ, ईमान रखो सारा। न को पीर वली वारिस, ना सोहणो अली वारिस। न को पीर वली वारिस, ना सोहणो अली वारिस। सचो ॻाल्हि ॿुधो प्यारा, अल्लाह वारिस आ, ईमान रखो सारा। अल्लाह वारिस आ, गाॾीअ ते अली वारिस भी लिखण आ नाजाइज़। गाॾीअ ते अली वारिस भी लिखण आ नाजाइज़। ही शिरक चिटो आहे लिखजे न। मोबाइल में
इस्लामी डाउनलोडिंग ला याद रखंदा फारूकी इस्लामी कैसेट हाउस नज़द सिद्दीकी मदरसा शहदाद कोट। मोबाइल नंबर 0333758487 सोचो समझो गौर सां सारा मुस्लमान, सोचो समझो गौर सां सारा मुस्लमान, वारिस हिकिड़ो आ ख़ुदा अहिड़ो रखो ईमान। छो त ख़ुदा ख़ुदि थो चवे खोले ॾिसो क़ुरान, हिकु वारिस मां मख़लूक जो अहिड़ो आ ऐलान। ॻाल्हि इन ते जो न ॾींदो माण्हू आहे ध्यानु, सो आ ख़ुदा ऐं क़ुरान जो बिल्कुलु ना फरमान। हज़रत अली या कंहिं वलीअ जो पंहिंजे जाइ आहे शान, लेकिन तिन खे वारिस सम्झण वारो आ नादान। छो त क़ुरानी आयत जो सोथो मुनकिर थिए इंसान, पंहिंजो अक़ीदो ठीक कयो धारे सम्झ जुवान। शेर में सच बयान करे कादिर दाद पयो दोस्तो, अल्लाह वारिस आ, अल्लाह वारिस आ, ईमान रखो सारा अल्लाह वारिस आ, ईमान रखो सारा अल्लाह वारिस आ। न को पीर वली वारिस अल्लाह वारिस आ, ईमान रखो सारा। न को पीर वली वारिस ना सोहणो अली वारिस, सच ॻाल्हि ॿुधो प्यारा अल्लाह वारिस आ, ईमान रखो सारा अल्लाह वारिस आ। मोबाइल में इस्लामी डाउनलोडिंग ला याद रखंदा फारूकी इस्लामी कैसेट हाउस नज़द सिद्दीकी मदरसा शहदाद कोट। मोबाइल नंबर 0333758487 सोचो समझो गौर सां सारा मुस्लमान, सोचो समझो गौर सां सारा मुस्लमान, वारिस हिकिड़ो आ ख़ुदा अहिड़ो रखो ईमान। छो त ख़ुदा ख़ुदि थो चवे खोले ॾिसो क़ुरान, हिकु वारिस मां मख़लूक जो अहिड़ो आ ऐलान।